सेवण मावा के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में चेयरमैन शहबाज मेला कमेटी डिप्टी कमिश्नर ॾियामशोरो अली ज़ुल्फ़कार मेमन जो हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जे 772 उर्स मुबारक के इंतजाम जो जायज़ो वठण लाइ सेवण पहुची वियो। डिप्टी कमिश्नर ॾियामशोरो हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते वाकथरू गेट CCTV कैमराऊं सफ़ाई सुथराई ऐं ॿियनि इंतजामनि जो पिणु जायज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर ॾियामशोरो लाॻापियल आफ़ीसरनि खे सख़्तीअ सां हिदायतूं ॾिनियूं त हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक जा समूरा इंतजाम जल्द मुकमल कया वञनि त जीअं ईंदड़ ज़ाइरिन खे हर मुमकिन सहूलियत फराहम करे सघजनि ऐं कंहिं बि क़िस्म जी गफ़लत के हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर ॾियामशोरो सां गॾु असिस्टेंट कमिश्नर सेवण शहबाज मेला कमेटी जो सेक्रेटरी मोहम्मद अली गोपांग मज़र पवर समेत औकाफ़ खाते जा ऑफिसर ऐं ॿिया पुलिस जा अमलदार पिणु मौजूद आहे। पान विज़िट ते निकितल आहे। तव्हां ॾिसो पिया जेके बि हिते आहिनि थ्रू वॉक गेट वॉक आहिनि उहे बि ॾिठो ऐं जेके पंखा या एग्ज़ॉस्ट फैन आहिनि उहे बि चेक कया आहिनि सॼो। उन खां अलावा सुभाणे बि हिते सॼो ॾींहुं मीटिंग रखी आहे। इंशाअल्लाह इंतज़ाम मुकमल थींदा, कंहिंखे बि शिकायत न मिलंदी। मीटिंग इन करे हिकिड़ो ॾींहुं अॻियां आयो आहियां त जिन जिन खे डायरेक्शन ॾिनो न अमल कयो त उनखे सुबुह थींदो इन सिलसिले में उहो हिकिड़ो मीटिंग रखी आहे। पूरा मन रहनि असांजो इहो अलाह करे ख़ैर ख़ैर सां निकिरी वञे। सभु अक़ीदतमंद आहियूं, साईं दरगाह आहे, इंशाअल्लाह ताला दुआ घुरूं त ख़ैर ख़ैर सां निकिरी वेंदो।